ॿियो त डूंगर ॾुखीअ संदे डूंगरे ओशगार में अचनि। वाह साईं। ससुई जॾहिं जबलनि में वञे थी त उते जबलनि जहिड़ो ॾिसी पुन हलाए रोए थी त ॾुखीअ संदे डूंगरे ओशगार में अचनि। मिड़िया मिरूं मरनि चून मुई असांखे मारियो। मिरू हिकिड़ो जानवर आहे, हैवान आहे। उहो हैवान जेको आहे ससुईअ जे सूर ऐं रोअण सुॾकण ते पाण मरे थो त मां मरां, मरे थो सूर ॾिसी। त डूंगर जानवर बि मरनि था हिकिड़े इंसान जो। इहो शाइर जो कमाल आहे। शाइरीअ जो कमाल आहे जेको अहिड़े नमूने सां हुनखे अदा करे ऐं हुनखे पेश करे थो। सही। जीअं अॻोड़े चयो त सुते रहंदुमि सोणो खतीअ में खासो उठा मींहं मलीर ते जबल जे ब्याज खां तड़ तड़ तमाशो चोरियां जो पासो त जुसो ज़ंजीरनि। माना सुते खासो ख़्वाबु लथोसीं, सुते वरी चोरियां जो पासो त जुसो ज़ंजीरनि में त हिते मां कोट में आहियां, बंदि आहियां। उनजे करे उनखे अदाई करे जबल जी सूंहं ॾिनी अथई। मूसी ॾिठा माह जिनी ॾिठो पिरीअ खे। मूसी ॾिठा माह जिनी ॾिठो पिरीअ खे तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। उनजी ॻाल्हि ई न करे सघां उनखे। अहिड़े अंदाज़ में भिटाई पेश कयल आहे। जे भाए जोगी थिया त पर कलमे जी पार पंजनि सी पूरो रह आया 30 मटार। तॾहिं धागा धार जॾहिं सुञाणे रब सतार। जे भाए जोगी थिया त माना कलमे जे पार पर पंजनि सी पूरो, 5 वक़्त निमाज़ उन सी पोइ आया 30 मटार, 30 रोज़ा उहे नटा। तॾहिं धागा धार चढ़नि जॾहिं सुञाणे रब सतार। त जॾहिं इंसान कई थो करे त उनखे जॾहिं रब सुञाण थो करे उनजी तॾहिं थी उनजी शइ अॻा में, न त एसि ताईं पई थी उनजी जिदोजहद हले। जीअं भिटाए चयो त ॻोल्हियां ॻोल्हियां मलां छाल मां मिलां होत। त मां ॻोल्हींदो रतां वतां पर माण्हू ॻोल्हा हिनजे कंदो आहे हासिलु करण जे लाइ। असां जॾहिं ॿुधो आहे त हासिलु करण जे लाइ माण्हू खोजना कंदो आहे, ॻोल्हा कंदो आहे। पर भिटाई हिते जेको आहे हासिलु करण जे लाइ त न त जिदोजहद लाइ पंहिंजो अमल वधाए थो। ॻोल्हियां ॻोल्हियां मलां छाल मां मिलां होत। चल मां होत सां न मिलां, छो ॻोल्हियां ॻोल्हियां मलां छाल मिलां होत। मन अंदरि जा लोच त मिलण मुछण सां माठी थिए। मिलण सां जेका शइ ठरी थी पवे उहा उनखे अक्सीर माना फल हासिलु नथो, पर उनजे लाइ जिदोजहद करण जे लाइ भिटाई एॾी त कई आहे जो उन में पियो सॼी ज़िंदगी पंहिंजो मां उन ते ॻोल्हींदो वञा उन शइ खे हासिल में रहां। मिलण सां शइ ठती थी वेंदी त माना वधीक मुंहिंजी जफ़ाकशी बंदि थी वेंदी, न मां जिदोजहद कंदो रहां सॼी दुनिया ते सॼी हयाती। जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो त जे लीलाए न लही तां पिण लीलाए जे आसरो मलाए जलाह बाजीगर सजण आहे बाजीगर सजण आहे बाजीगर। सही प्यारा दोस्तो, असांजे विच में असांजी हिन महफ़िल जो मोर हर दिल अज़ीज़ मेहनती बासलाहियत उस्ताद जंहिंजा शागिर्द वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। काफ़ी दोस्त असांजा साईं खे ॼाणनि सुञाणनि था, पर असांजे हिन इलाइक़े जो सचल जो बारकू, लतीफ़ जो बारकू, अदब जो बारकू असांजो मोहतरम उस्ताद असांजे विच में आहे साईं उस्ताद रहमतुल्लाह खुशू बलोच साहब, जंहिंजी महिनतुनि जा रूज आसमाननि ताईं छहंदा पिया। ऐं असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो साईं जन अॼु असांजे विच में अदब जी हिन रिहाण में असांजो साथ ॾेई रहिया आहिनि। जीअं मिसाल भिटाए चयो हीउ न आहे हुनर ई, जेको बंदो आहे उहो अलाह सां न आहे। बेशक हीउ न आहे हुनर ई, हू न आहे हिन आहे, उहो वरी हिन खां धार कोन्हे। इहे शयूं ॿई पाण में मिलनि थियूं त पोइ भितर बि ॻाल्हाए थो त मिटी बि ॻाल्हाए थी त ठिकर बि ॻाल्हाइनि था। वाह, अहिड़ी अज़मत अलाह सां रखी आहे इंसान में। ऐं पंहिंजी जो जॾहिं जंहिं शइ में अचे हर शइ हीउ न आहे हुनर ई, हू न हिन खां धार, उहो वरी हिन खां धार कोन्हे। ज़बरदस्त। अल इंसान वसीरी नासु परूज पचा माशाअल्लाह, ज़बरदस्त। कंदा विया तवार आलम आरफ अहिड़ी। उहे आलम जेके आरफ आहे उहे ॿी आई ॿोली कंदा विया। ज़बरदस्त। जीअं जंहिं शइ में आहे, जीअं चए थो त जा पहिरीं ॾिठो पाण में करे रूह रिहाण। वाह। त नको डूंगर ॾे हमें
नका केचन काम पुनू थियुसि पाण सूर तां ससुई आहे। ज़बरदस्त। जॾहिं ॾिसूं पिया त दुनिया में लतीफ़ जी हेॾी खोजना हूंदे बि चई त ॿियो त कुझु आहे ई कोन हिते। पंहिंजा सूर जेके आहिनि उहे हिन पुनू जेको आहे उहो पाण वेठो आहे, ॿियो त कुझु जान में ई कोन्हे। संदो पाण खे बि चए भई ज़बरदस्त। ओज़े जी चए तो यार सदाए सबको जानी ज़बानी आए आसानी कम पे त कल पे। शाह साईं जूं वॾियूं हिकु तशबीहातूं आहिनि, शाह साईं जूं वॾियूं जेको आहे मंज़ूं आहिनि। शाह साईं शाह लतीफ़ भिटाई पंहिंजी ज़िंदगीअ में जेके माना दुख सुख ॾिठा छा उहे पंहिंजे लाइ उन बयानु कया आहिनि कि न सिर्फ़ु दुनिया जे दर्दनि खे साईं गायो? दुनिया जे दर्दनि खे हर शइ जो दर्द, जीअं मिसाल तौरु मिसाल त मिरूं जहिड़ी शइ उहा हुन ते रोए, उहा पई ससुई जे सूरनि खे ॾिसी ऐं मिरूं जहिड़ा वाशी जेके इंसान खे चीरे फाड़े छॾनि, पर इहा मुशाबत ॼणा भिटाई जी त उहे बि बीह ऐं रोअणु शुरू कनि जो इंसान जो रोअणु ॾिसी ऐं ॿुधी। इहो कंहिं आम शाइर जो कमु कोन्हे, वॾो लतीफ़ आहे जंहिंजो हिन शइ खे नमूने सां आणणु मतिलबु पंहिंजी ज़िंदगी लाइ लॻायो आहे। न बिल्कुलु न, उहो पंहिंजे लाइ न कयो कुझु न, बिल्कुलु पंहिंजे लाइ न, उहो इंसान ज़ात लाइ ख़ुदा जे कारण इंसान ऐं सिंध जी हर शइ जेका आहे उहा हुन में भिटाई आई आहे। बेशक हुनखे अपनायो अथई, हुन सां मोहबत कई अथई। ओसे जी शाह साईं अॼु पिणु तर पार ॾे कारा ककर कीस वॼूं वसण आयूं करे लअल लबीस पिरीं जे परदेस मूंखे मींहं मेड़िया। त साईं अच्छा पिरीं जेकॾहिं परदेस आहे त मींहं मेड़िया छा खे थो इशारो करे थी? माना जेकॾहिं पिरीं परदेस आहे त मां एतिरो अखियुनि मां आब हारियां थी या एतिरो अखियुनि मां रोवां थो जो मींहं बि जेके बादल ककर वसाइनि था उहे बि माना न पुॼनि। चएसि मोहबत मुंहिंजा सुपरी आणींदुई अलाह, मोहबत मुंहिंजा सुपरी आणींदुई अलाह तोखे सारियो साह उकंडियूं आहूं करे, उकंडियूं आहूं करे साईं। हाँ सिकांदियूं उकंडियूं आहूं उकीरा अंदर मुकीरा अंदर मुकीरा। हाँ उकीर उकीर मां दर्द गम। हाँ उकीर सिक 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 अंदर ही सिक सिक आहे अंदर में उकीर उमर जी सर मार वड़न सांगी हड़न अहिड़े नमूने सां भिटाई चयो थो। ससी सार ॿोड़ियूं मुंद ॿोड़ियूं महिरान। जी सर हाणे महिरान जेको आहे घणनि शयुनि खे ॿोड़े छॾियो, जी पर ससुई जी नाले थो चए ससी सार ॿोड़ी मुंद ॿोड़ियूं, मुंद माना सोणी जेको आहे दरिया खे ॿोड़े छॾियो। ज़बरदस्त वाह वह विञायो पाण थो हणी कंद कपार ते, पंहिंजो वहण विञाए छॾी हाणे पंहिंजा कपर थो बीठो डाहीं। वाह वह विञायो पाण थो हणी कंद कपार थी, जेको झोली लॻींदी आहे जी जी पंहिंजे कपर खे हणंदी आहे, लॻंदो आहे पाणी हुन जी पंहिंजी भिक ठाहींदी। ज़बरदस्त ज़बरदस्त पंहिंजो विहण विञाए माना सोणीअ खे ॿोड़े थो पछतायो आहे। वाह त जेको उनजो वहण पंहिंजो विञाए तूं जॻह पंहिंजा ई कपर थो टाहे जो परेशान थिए, जीअं माण्हू जबल में मथो हणे अहिड़े नमूने पाणी बि उहो पंहिंजे कपर खे मथो थो हणे पछताए थो त मां सोणीअ खे ॿोड़ियो आहे। और जी साईं फरमाए थो न त को जो कहर किलाच में, को जो कहर किलाच में जो घिड़े सो थिए। त साईं जूं इहे तशबीहातूं ॻाल्हियूं आहिनि, ज़बरदस्त आहिनि। तव्हां ते शाह लतीफ़ भिटाई खे माना पंहिंजी नज़र में माना केतिरी गहराईअ सां माना महसूसु कयो आहे त शाह लतीफ़ भिटाई हिन धरतीअ ते साईं जो जेको जनमु थियो उहो मौजज़ाना तौर ते जनमु थियो या हिन धरतीअ खे हिन शइ जी घुर्ज हुई जो रब करीम अहिड़ी हस्तियूं पैदा करे ॾिनी? बिल्कुलु धरतीअ खे घुर्ज आई आहे। असांजी धरती बि अहिड़ी हुई जंहिंजी हुज़ूर साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीफ़ कई आहे, उन्हनि खे ख़ुशबू आई आहे। दुनिया जे कई टुकड़ीअ जी ईअं न चयो साईं त उनजी ख़ुशबू अचे। हा ॿियनि सबबनि जे लाइ चोथे ते अचो वञो, बाक़ी जीअं हिन धरतीअ मां ख़ुशबू अचनि या हिन धरतीअ जा माण्हू वणनि, अहिड़े मां लिहाज़ खां भिटाई बि असां वटि थियो जो उहो बि अहिड़ो ई लिहाज़ आहे जो भिटाई असांजो वॾो शाइर जिन्हनि उन्हनि जी सना कई ऐं अहिड़ा अहिड़ा वॾा वॾा माण्हू थिया। हुज़ूर साईं जन खे बि हिन जी ख़ुशबू आई आहे, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि ख़ुशबू आई आहे। ईअं पिया चवनि त अहिड़ा माण्हू इहे सुहिणा पिया लॻनि जहिड़ा सिंधी हुजनि। वाह ऐं कई टुकड़े जी बि तारीफ़ ईअं न कई अथऊं जंहिंमां ख़ुशबू अचे या जेका शइ वणे। तंहिंजे करे भिटाई बि असांजो सिंध जो
सरमायो आहे, सिंध जो इमाम हुआ। बेशक। शायदि भिटाई जे न हुजे त असां ईअं सिंधी ॻाल्हाए पढ़ी लिखी न सघूं हा। जहिड़ो सिंधियुनि खे सिंध खे तकलीफ़ ॾिनी आहे अंग्रेज़नि खां तुर्खाननि खां, अहिड़े नमूने असां शायदि सम्झो पिया त जेकर मेटिजी वेंदासीं। बेशक सर, पर बेशक। जॾहिं भिटाई ऐं उन असांखे ज़िंदा कयो, असांजी ॿोलीअ खे ज़िंदा कयो ऐं असांजे झर झंग जबल हर शइ खे महफ़ूज़ कयो। साईं साईं अहिड़नि समाजनि ते साईं लिखियो आहे त मंझा मुंहिंजे रूह, साईं लिखियो आहे पंहिंजी धरती वासी न, मंझा मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरे मर लॻी लोए थर बाबियो थी मरां। त साईं थर वण सां साईं जो लॻाव तमामु घणो रहियो आहे। ऐं अॼु बि साईं थरवारनि खे तक़रीबन छा लतीफ़ जो माना बेत वग़ैरह जेके आहिनि हिफ़्ज़ थियल आहिनि। जी बेशक उते शायदि इल्मु जे लिहाज़ खां उते जा माण्हू सचा आहिनि। जी हा सचा आहिनि। थरनि में जेके बि माण्हू ॿाराड़ियुनि में जिथे आबादी वधे थी जी जी साईं। उते कुझु चेंजिंग आहे पिया। जिथे ॾुखिया माण्हू आहिनि उहे हुन सच बि ॾुखियो आहे, हक़ बि ॾुखियो आहे, त उहो उन्हनि सां ई उन्हनि गुज़ारियो आहे। चयो वेंदो आहे न लतीफ़ साईं ॾुखियो आहे, पढ़णु ॾुखियो आहे, पर साईं थर जा माण्हू न ॾुखे खे सवलो कयूं वेठा। त इहो छा सबबु आहे जो माना असांजे तालीमी इदारनि में साईं शाह लतीफ़ भिटाई हिकु अज़ीम हस्ती आहे जंहिंजी तारीफ़ करण जे लाइ कलमनि जूं मसूं ख़तम थी वञनि। ऐं जेकॾहिं शाह साईं जे पंहिंजा इशारा पाण ॾिना त हे मस जेको आहे समुंड मस थी पवे ऐं हे कलम वण पुल कलम थी पवनि, पोइ वरी त बि सना करे कोन सघिजे। त असां शाह साईं लाइ इहो चऊं था त शाह लतीफ़ भिटाई जी जेका तारीफ़ आहे, जेका खोजना आहे, जेका महिनत आहे, उनजे लाइ हे समुंड जेकॾहिं मस करे कोई आदम, हे कलम जेके वण उन्हनि खे कलम करे लिखी त बि हूं दिलि साईं जी सना पूरी लिखी न सघे। पर सबबु कहिड़ो आहे ॾिसी, असांजे माना सिंध जी जेका गवर्नमेंट आहे, जेको असांजी सिंध जो पब्लिकेशन इदारो आहे, उहो शाह लतीफ़ भिटाई जी जेकी शाइरी आहे उनखे जस्ट हिकिड़े बेत ॾेई करे हिकिड़ो पंहिंजो एहसान जताइनि था। शाह लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो बेत ॾिनो, पर इहो छो नथो थिए साईं त माना साईं जी बाक़ाइदा हिकिड़ो माना सब्जेक्ट हुजे जेको मुकमिल तौर ते शाह लतीफ़ भिटाई हुजे। जीअं तव्हां ॾिसो था त साइंस आहे त साइंस जो मुकमिल सब्जेक्ट पढ़ायो वञे, रियाज़ी आहे त रियाज़ीअ जो हिकिड़ो मुकमिल सब्जेक्ट पढ़ायो वञे। त इहो असांजी गवर्नमेंट खे छो नथी माना मथे में जूअ चुरे जो हेॾी वॾी अज़ीम हस्ती जेका पूरी वर्ल्ड लेवल ते आहे असांजे विच में, ऐं जंहिं असांखे क़ुर जो पूरो तर्जुमो पंहिंजी शाइरीअ में ॾिनो आहे, त असांजी अवाम या असांजी गवर्नमेंट खे इन ॻाल्हि जो अहसासु नथो थिए त माना साईं जी बि कोर्स में सॼो मुकमिल हिकिड़ो कोर्स ॾिनो वञे। तव्हांजी नज़र में छा वणंदो? असां त चवंदा सिंध खे सॼी उमिरि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। अहिड़े नमूने सां असांजा इहे हस्ती वॾा भिटाई वारा उन्हनि जो बैत सम्झण जे लाइ बि माण्हू खे हफ़्तो लॻे थो आम माण्हू खे। बेशक। तंहिंजे करे उहे माण्हू उनजे मथां अखरनि जे मथां बसि हलिया था वञनि जी, उनजे मक़सद खे नथा सम्झनि जी, ऐं उनजे मक़सद खे जेकर सम्झनि हा, त अञा वधा थिए वड़ा थिए। जहिड़े नमूने सां मिसाल तौरु ईअं शायदि कोन चयो हूंदो जी, त ॾिसण जे ॾिसी त हम खे हक़ चए, हा 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 वाह, ॾिसण जे ॾिसी त हम खे हक़ चवणी, सारक शक न नी न अंधा इन ॻाल्हि। हा त माना हर शइ जी चिटाई कर, जीअं क़ुर चिटाई थो करे, चोर खे, बदमाश खे, ज़ुल्म खे ऐं जबर खे ऐं इंसाफ़ खे निरालो थो करे। त अहिड़े नमूने भिटाई वारनि बि पंहिंजो जेका शइ क्लियर कई आहे। शारक शक न जेके आलिम सारिक आहिनि ॾाहा आहिनि उहे इन ॻाल्हि में शक न ॾींदा आहिनि। ॾिसण जे ॾिसी त हम माना हिकु जी, हिकु उन मालिक खे जे ॾिसण वारा तोखे ॾेखारींदा हिकु आहे। वाह, हा सारक इन ॻाल्हि में शक न ॾींदा आहिनि, अंधा पोइ उन्हनि जे लाइ इलाही ॻाल्हियूं थींदियूं। बेशक बेशक। जीअं चयो थो मूंखे आहे उमेद अलाह में मुंहिंजी सैयद सार हा वाह, माना मूंखे आहे उमेद अलाह में मुंहिंजी सैयद। असां जे लाइ त भिटाई बि वॾो सैयद आहे। बेशक पर भिटाई साईं मदीने वारे जे लाइ पियो चवे त मूंखे आहे उमेद अलाह में मुंहिंजी सैयद सार रहंदो। वाह, सजदे पए सुपरी ज़ारी ज़ोर कंदो। वाह, मूंखे आहे उमेद अलाह में मुंहिंजी सैयद सार रहंदो। उमत कारण अहमद उते पिरमल पाक पंदो। वाह, सूर धिका थींदो, अखियूं सिज कढंदो। ज़बरदस्त।
मेड़ो थींदो मोमिननि जो उते मोहम्मद मीर मिलंदो सुभान अल्लाह नफ़्सा नफ़्सी सभु को करे दाता दर डोड़ींदो मोहलत ॾींदुसि मौलू उते बदियूं बशकाईंदो मूंखे आहे उमेद अलाह में मुंहिंजी सैयद सार लहंदो सुभान अल्लाह अहिड़े नमूने सां उन सैयद जी सना कई आहे जहिड़े नमूने सां पाण लतीफ़ साईं बि सना जे लाइक़ु आहे अहिड़े नमूने उन्हनि बि सरदारनि जी सना कई आहे ऐं अहिड़े नमूने सां उन्हनि खां पंहिंजे गुनाहनि जी बाझ आहे त उहे ई असांजी सार लहंदा असांखे उन में उमेद आहे ॿियो त जीअं चयो त नींहं सीताणे शींहं वाह टिनी कसद कबाब नींहं इश्क़ आहे सीताणो बाज़ ऐं शींहं इहे टई गोश्त जा तालबु हूंदा आहिनि वाह गोश्त खाईंदा आहिनि नींहं सीताणे शींहं टिनी कसद कबाब खाइनि सारो ॾींहुं तव्हां पिणु भुड़कनि बुखिया वाह सही वाह सॼो ॾींहुं खाईंदा आहिनि पोइ बि भुड़कंदा बीठा त माना बुखिया आहिनि हाँ, कोई बेशक बुखार न थींदी आहे बेशक अहिड़े नमूने सां अहिड़ियूं शयूं ॻोल्हणु लहणु जिन जी खुराक ई हिकु आहे त उन्हनि खे अहिड़े नमूने सां शाइरी में आणंदो आहे लतीफ़ सोने सरकार ऐं घणा ई शयूं आहिनि जी उनजी वॾाई आहे बेशक सर वरसी विझी काण खरसी खिलियो भाई भूरी मुंद अञा कण छॾे तो मेड़ी वाह त हाणे अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं बि आहिनि त जेको अनु छॾियो तो मेड़नि माना उनजो जंहिंखे चवां बोह मेड़नि या जूअर जे उहो थींदो आहे त हुनखे सॾिबो आहे जबरदस्त त अहिड़े नमूने सां अनु छॾे माना वरी वरसी कढे लॻे। हा पंहिंजो हक़ छॾे गैर जे कढे लॻे हुनखे ईअं थो चए वॾी अनु सम्झाणी। छॾे ऐं कण में जबरदस्त अहिड़े नमूने सां भेटाई जी इहे शयूं आहिनि साईं वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो लख लाइक़ साईं अलाह रखे जा वॾी महिरबानी